माहवार मैगज़ीन, हमसरी हैदराबाद। शुमारो जनवरी 2021। सिलसिलो कहानी। असांजो इंतखाब मुजीब ओठो जी कहानी अकेलाईअ में घेरजी वियल वजूद। आवाज़ साकिब अबरू। अधु रात गुज़री चुकी हुई। वो निंड मां सुजाग थियो हो। खेस निंड मां जाग फितरी न थी हुई। महसूस ईअं थियो हो ॼण कंहिं ची खेस जागायो हुजे। हिक अरसे खां हू हमेशा कच्ची निंड मां ई जागी पवंदो हो। अधमौत जहिड़ी निंड कए खेस साल थी विया हुआ। उन वक़्तु ई पल भर जे लाइ हुनखे हिक क़िस्म जी खुशबू महसूस थी हुई। उहा खुशबू ईअं हुई जीअं कंहिं ताज़े ॼावल ॿार जी हुजे। हू उन खुशबू खे महसूस करे उदास थी वियो हो। संदुसि दिल भरजी आई हुई। दिल चाहियोसि त रड़ियूं करे रोए, पर जे अकेले घर में अकेलो माण्हू आधी रात जो रोअंदो त खेसि परचाईंदो केरु। इहा ॻाल्हि सोचे हुन न रुनो हो। भला मां जॾहिं बि ज़िंदगीअ में रुनो आहियां त कहिड़ो कंहिं मूंखे गले लाइ परचायो आहे। हुन पंहिंजे पाण खे चयो ऐं उन पल ई पाण खां सुवाल पुछाई, मां रुनो कॾहिं आहियां? हुन यादि करणु चाहियो। माण्हू केतिरनि ई मौक़नि ते रोईंदो आहे। घर जे भातियुनि जी फ़ौतगियुनि ते, दोस्तनि जे रवैयनि ते ऐं न ॼाण कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते माण्हू बेवस थी रोई पवंदो आहे। ऐं जेकॾहिं माण्हू रोअंदो न त संदुसि हाव फाटी पवंदो। माण्हू हिकु भेरो ॿीहर जीअणु चाहींदो आहे, तॾहिं त दिलि खोले रोईंदो आहे। खेसि यादि आयो त जॾहिं संदसि ज़ाल खे मुअल धीअ ॼाई हुई ऐं उन घड़ीअ ई संदसि ज़ाल बि मरी वई हुई त हू उन वक़्तु रुनो हो। खेसि महसूस थियो हो उहो रोअणु अञा ताईं जारी आहे ऐं अॼु ॾींहं ताईं हुनखे कंहिं बि परचायो न आहे। जंहिं माण्हूअ जी अखियुनि मां ॻोढ़ा बि न ॻड़नि त कीअं ख़बर पवे त उहो रोए पियो। इहो रोअणु त न आहे, इहो त कढ़णु आहे। ऐं कढ़ी कढ़ी माण्हू एॾो सख़्तु थी वेंदो आहे जो संदुसि वजूद बंजर ज़मीन जियां बणिजी चुको हो। हू कमरे मां निकिरी रंधिणे में हलियो वियो। हुन चांहि ठाहिणु चाहियो हुई, पर जॾहिं खीर बाहि ते रखियाई त खेसि यादि आयो पत्ती ख़तम थी चुकी आहे। शाम वारी चांहि बि सही नमूने सां ठही न सघी। चांहि जे बदिरां जहिड़ो खीर गरम करे ढुक भरिया हुआ। उन वक़्तु ई मूंखे पत्ती वठी अचणु घुरिजे हा। हुनखे पंहिंजी कोताहीअ जो शदीद अहसासु थियो। इन अहसास खेसि पाण ते निदामत करण ते मजबूर कयो। हुन सोचियो, हाणे त मां को बि कमु वक़्त ते नथो करे सघां। हीअ ॾाढ़ी, हुन पंहिंजी ॾाढ़ीअ खे हथु आयो, केतिरी वॾी थी वई आहे। अक्सर ऑफिस बि देर सां वञा, कॾहिं त वक़्त खां अॻु वञो पहुचां। दोस्तनि सां मिलण में बि महीना लॻायो छॾियां। ओजागी ऐं ख़ाली पेट मुंहिंजी केतिरी उमिरि गिड़काए छॾी आहे। वक़्त खां अॻु केॾो पोढ़ो थी वियो आहियां। इहा ॻाल्हि सोचींदे ई हुन पंहिंजो पाण खे चयो, पोढ़े थियण में भला कहिड़ो ऐब आहे? उमिरि आहे सा त गुज़रणी ई आहे। जीअं मरी वियल माण्हू जीअरो नथो थी सघे, तीअं ई जवानी ॿीहर वापसि नथी अची सघे। ऐं जीअं ई कंहिंजो साहु निकिरण खां रोके नथो सघिजे, तीअं ई जवानीअ खे बि रोके नथो सघिजे। मां जवान रही बि छा कंदुसि? हुन पंहिंजो पाण खां पुछियो। पंहिंजे पाण खां पुछियल इन इहे सवाल सां संदुसि ज़हन में ॿिया सवाल पिणु उभरी आया हुआ। पंहिंजे जज़्बनि ते क़ाबू पाइणु एतिरो आसान आहे जेतिरो मां सोचां थो। हीअ जेका कंहिं कंहिं वक़्तु वहशत थियणु लॻंदी आहे, सा त हिकु ॾींहुं चरियो करे छॾींदी। छा मां पंहिंजे पाण खे ईअं चरियो थियण लाइ छॾे ॾियां? छा मां पंहिंजो वजूद बसि ईअं ई ज़ाया करे छॾियां? ईअं ई अकेलो ई उमिरि गुज़ारे छॾियां? खेसि अहिड़नि सवालनि सां तकलीफ़ थी। महसूस ईअं थियो ॼण हू
अहिड़े अकेले मलाह जी आहे जेको समुंड में बि यारो मददगार हुजे। संदसि ॿेड़ी ॿुॾी चुकी हुजे ऐं हू हिकु तख़्ते जे सहारे उन तरफ़ लुढ़ी रहियो आहे जंहिंजी खेसि का बि ख़बर न आहे। उन पल ई खेसि इहा सोच पिण आई त भला हू हाणे ज़िंदा रही बि छा कंदो। भला जेको माण्हू मौसमुनि खे बि न माणींदो हुजे उहो ज़िंदा रही बि छा कंदो। ही जो अञा बाग़नि में गुल टिड़नि था, चंड माण्हूअ खे रिझाए थो, तारा ॻाल्हियूं ॿुधाइनि था, सरह जा खेत पोखिजनि था, माण्हू मुहबत कनि था, हिक ॿिए खां विछड़ी जीअनि था। ही शहर छॾे ॻोठ मोटी वञा जिते अञा बि कुराड़ा कचहरियूं कनि था। नड़ ॿे त ॿुधाए हिक ॿिए जूं प्रोलियूं सुलझाइनि था ऐं आधीअ राति को राणो ॻाए ॻोठ सॼे खे सहर में आणे थो। ज़िंदगीअ जा केतिरा ई लुत्फ़ आहिनि जिन मां के त मूंखे माणणु घुरिजनि, पर मां हिन वक़्तु जंहिं मौसम में आहियां तंहिंखे बि त माणियां पियो। हा, हिन हिजर में जेका राहत मिली रही आहे सा शायदि कंहिं ॿिए अहसास में हुजे। हुन चयो। गरम थी वियल खीर बाहि तां लाहे देगड़ीअ ते ढकु रखी हू रंधिणे मां निकिरी वापसि कमरे में आयो ऐं सिगरेट दुखाए पीअण लॻो। हुन एस्ट्रे ॾांहुं ॾिठो। एस्ट्रे फिल्टरनि सां भरिजी चुकी हुई। खेसि संदसि ज़ाल जो चयल हिकु जुमिलो यादि आयो, अव्हां सिगरेट तमामु घणा था पियो। संदसि अखियुनि में लुड़क तरी आया। हुन जे अंदर में हिकु सुॾके जो जनमु थियो। हुन सुॾके जे पोयां सुॾकनि जो हिकु तूफ़ान हो। हुन पंहिंजो पाण खे हुन तूफ़ान खां बचाइण लाइ सिगरेट जे दूंहें में लिकाइण चाहियो, पर दूंहें जी चादर माण्हूअ खे दुनिया जी गर्दिशुनि खां किथे बचाए सघी आहे। या हूअ ई हुई जंहिंखे दुनिया जे ग़मनि खां बचाए रखियो। हू खेसि यादि करे अंदर ई अंदर में भुरी पियो। उन पल हुन पंहिंजो उहो जवाबु दोहरायो जेको पंहिंजी ज़ाल जी अहिड़ी शिकायत ते अक्सर ॾींदो हो। हा, हाणे मां पंहिंजो ख़्यालु रखंदुसि। पंहिंजे कननि सां पंहिंजो आवाज़ ॿुधी खेसि अजीब लॻो। हुन महसूसु कयो संदसि आवाज़ मटिजी वियो आहे। उन पल ई खेसि शिदत सां यादि आयो त इन जवाब सां गॾु हू मुस्कुराईंदो बि त हो। पोइ अॼु छो न मुस्कुरायां? इन सवाल खेसि विकोड़े वरितो। उहो चुप थी वियो। संदसि सोच बीही रही। संदसि सिगरेट मुकमल सड़ी चुको हो। जॾहिं काफ़ी देर खां पोइ हुन ॿीहर सिगरेट दुखायो त खेसि शिदत सां अहसासु थियो त हू केतिरो अकेलो आहे। ही हेतिरा सारा माण्हू आहिनि, पर खेसि ॿुधण वारो को बि न आहे। माण्हुनि सां गुतियल हिन शहर में हीअ अकेलाई जेका खेसि पी रही आहे सा त जल्द खेसि ख़तमु करे छॾींदी। हू मरी वेंदो। हू ज़िंदा रहण बि न चाहे रहियो हो, पर पोइ बि खेसि ईअं मरी वञण जो ख़ौफ़ थियण लॻो हो। संदसि इहो ख़ौफ़ सिर्फ़ शहर में ई मरी वञण जे करे हो। हिकु भेरे ऑफिस में हुन पंहिंजे पटेवाले खे बि चयो हो माण्हूअ खे उते दफ़न कयो वञे जिते संदसि पंहिंजा दफ़न हुजनि। मां ज़िंदगीअ मां तंग बि थी चुको आहियां, पोइ मां मरण खां छो ख़ौफ़ज़दा थी वियो आहियां? हुन पंहिंजो पाण खां पुछियो। माण्हू ॼमे थो ऐं पोइ मरियो थो वञे। पोयरनि खे संदसि वञण जो ॾुख थींदो आहे। मूंखे माउ जो ॾुख थियो, ज़ाल जो थियो ऐं धीअ जो बि थियो, पर मुंहिंजे ईअं मरी वञण जो ॾुख कंहिंखे थींदो? हुन सोचियो ऐं इहो फ़िक्र खेसि वेड़े वियो हो। इन ई फ़िक्र जे पोयां ईंदड़ उदासीअ जूं तवील लहरूं संदसि रूह ताईं पहुची वियूं हुयूं। हुन पंहिंजी मुअल ॼावल धीअ जी यादि ताज़ी थियण ते रोई ॾिनो हो। भला लाज़मी आहे छा त हर माण्हूअ जे मरी वञण जो ॾुख थिए?
दुनिया में केतिरा ई अहिड़ा माण्हू मरंदा था वञनि जंहिंजे मरण जो ॾुख नाहे थींदो, बल्कि हिकु तसल्ली थींदी आहे त उहो हिन तकलीफ़ मां निजात हासिल करे वियो। उहो बि उन्हनि माण्हुनि मां ई हिकु हो जेके ज़िंदा हूंदे बि ज़िंदा न आहिनि हूंदा। हू बि उन ॾींहुं ई मरी वियो हो जंहिं ॾींहुं संदसि ज़ाल मुअल धीअ ॼणे मरी वई हुई। उन राति ई हू पंहिंजे पाण खे बि उन सां गॾु क़बर में पूरे आयो हो। खेसि बुख जो शदीद अहसासु थियो। हुन यादि कयो त बिना कुझु खाइण जे ई हू लेटियो हो त खेसि निंड अची वई हुई। हू कमरे खां निकिरी आयो त खेसि सीअ जो शदीद अहसासु थियो। हू वापसि वरियो ऐं पंहिंजे पाण खे शाल में वेढ़े घर खां ॿाहिरि निकिरी आयो हो। राति जे पोएं पहर में हू होटल ते मानी ईअं खाई रहियो हो ॼण ॿीहर ज़िंदगी जीअण चाहींदो हुजे।